एनपीपी सरबरा ऐं जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा खान ऐं मसरूर खान जतोई कोर्ट लालू पुलिस वारा मुक़ाबिलो ॾेखारे क़तल कयल नौजवान आकिब शर ऐं मौला बख्श ऐं गुलाम मुश्तबा शर जे टॾे ते पहुची वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा खान ऐं मसरूर खान जतोई चयो त टिन नौजवाननि खे क़तल करणु अदालत खां मथां क़तल आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। हिननि चयो त इक़्तिदार में वेठल पार्टी 16 सालनि खां माण्हुनि सां ज़ुल्म करे रही आहे। कूड़ा केस दाख़िल करे माण्हू मारण किथां जो कानून आहे। हिननि चयो त टिन क़तलनि में मुलविस एसएचओ ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थींदी छाकाणि त इहो एसएचओ रखराइल उन्हनि माण्हुनि जो आहे जिन ॾांहुं कातलनि जा पेरा वञी टिया आहिनि। गुलाम मुर्तज़ा खान ऐं मसरूर खान जतोई चयो त शर बिरादरी असांजी बिरादरी आहे। असां हर वक़्तु हाज़िर ॻाल्हि आहियूं, संदन हर मुमकिन मदद कंदासीं। हिननि चयो त टिन माण्हुनि खे घुराए क़तल करणु किथां जो कानून आहे, पर इक़्तिदार में वेठल कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके पार्टी खे बदनाम करण सां गॾु माण्हुनि ते ज़ुल्म करे रहिया आहिनि। उन्हनि जो अंजाम बि ख़राब थींदो। उन मौक़े ते अब्दुल बारी शर चयो त असांजा टिन नौजवाननि खे घर में घुराए क़तल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। क़तल में ताक़तवर धुरियूं शामिल आहिनि जेके धमकियूं ॾींदियूं रहियूं आहिनि।